ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ अॼु 3 ॾींहंनि जे दौरे ते गॾियल अरब इमारात ॾांहुं रवानो थींदो। वज़ीर आज़म दौरे दौरान UAE जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद सां मुलाक़ात कंदो। अवां खे ॿुधाई त मुलाक़ात में सियासी मुआशी मामलनि, वापार ऐं सीड़पकारी वधाइण ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी, जॾहिं त मुलाक़ात में सकाफ़त, दिफ़ा जे शोबे में सहकार ऐं अवामी राब्ता वधाइण ते बि ख़्यालनि जी ॾे वठि थींदी। दौरे दौरान UAE सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार लाइ मुफ़ाहिमती याददाश्तनामनि ते सहियूं थींदियूं। तवानाई ॿेटनि ते सहकार, वेस्ट वाटर ट्रीटमेंट ऐं ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ जा शोबा शामिल आहिनि। तर्जुमान जो इहो चवणु आहे त लॉजिस्टिक, खाणनि, हवाबाज़ी, बेंकारी, माली सर्विसिस जा शोबा बि शामिल आहिनि, जॾहिं त पाकिस्तान UAE जे दोस्ती पुराणी ऐं हर ॾुखे वक़्त में आज़मायल आहे। परॾेही खाते जे तर्जुमान जो इहो चवणु आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ अॼु 3 ॾींहंनि जे दौरे ते गॾियल अरब इमारतुनि ॾांहुं रवानो थींदो।